सुई धागे की मदद से बर्थ जरिए कायदे-आज़म मोहम्मद अली जिन्ना पाक फौज के शहीदन समेत शहीद जुल्फकार अली भुट्टो, शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो, नाले वाले शायर शेख अयाज, शाह अब्दुल लतीफ विटाई, इनकलाबी अगवान रसूल बख्श पलीजे, समाजी अगवान अब्दुल सत्तार एडियस समेत ॿिया केतिरा ई शाहकार ठाहे केतिरनि सालनि खां पोइते पियल बर्थ खे नवाण ॾींदड़ हीअ आहे सिंध यूनिवर्सिटी जे आर्ट एंड डिज़ाइन जे टेक्सटाइल शोबे मां पास आउट थियल सुमल सोलंकी। सुमल बर्थ ज़रिए मुल्क जी कदावर शख़्सियतुनि जा पोर्ट्रेट ठाहे तमामु घणी मनता माणी आहे ऐं बर्थ खे दुनिया अंदरि जदीद तरीक़े सां मुतारिफ़ करायो आहे। सुमल पंहिंजे हथ जे हुनर ज़रिए समाज जी आकासी कंदे बि नज़र अचे थी। असांजे समाज में नासूर बणियल कारो ऐं कारी वारे रवाज ते सुमल दुएं ज़रिए पोर्ट्रेट ठाहे प्यार कंदड़ जोड़े जे रूहनि खे आसमान ते मिलण जो अक्स कंहिं शाइर जी हिन सिटुनि सां ॾेखारियो आहे। बिल्कुलु बर्थ त काफ़ी सदियूं साल पुराणो आहे। असांजी जेके वॾड़ियूं वॾियूं शुरू में बर्थ कंदियूं हुयूं, हाणे जेको मां बर्थ कयां थी उन में को मुंहिंजो कमाल त नाहे। अलबत्ता इहो आहे त असांजे उस्तादनि असांजी ॾाढी रहनुमाई कई आहे, समाजी अॻवाननि ते कमु कयो आहे, जेके बि असांजा जिन सिंध जे लाइ कमु कयो आहे ऐं या जेके सिंध सां तालुक़ु रखनि था या असांजे पाकिस्तान सां तालुक़ु रखनि था, मां उन्हनि ते घणो कमु कयो आहे। सुमल सोलंकी जे हुनर खे दाद ॾींदे सिंध यूनिवर्सिटी जे वाइस चांसलर डॉक्टर फतेह मोहम्मद बुरफत चयो आहे त सिंध यूनिवर्सिटी जा शागिर्द हमेशह हर जगह चवंदो आहियां असांजे माननि कंहिं बि यूनिवर्सिटी खे तव्हांखे अगरि ॾिसणो हुजे त उन्हनि जे शागिर्दनि जो कमु ॾिसो ऐं हुनरमंद ख़वातीन सुघड़ ख़वातीन जा असां पोइ लॻूं सभिनि जा, पर सुमल ते जेको एॾो वॾो एहसान आहे उहो सिंध यूनिवर्सिटी जो आहे। सुमल सोलंकी बर्थ ते कमु करे क़ौमी हीरोज़ खे ट्रिब्यूट पेश कयो आहे, जेको संदन वालदेन ऐं क़ौम लाइ एज़ाज़ आहे। कैमरामैन फिरोज़ बलोच सां गॾु मीर मुर्तज़ा नवाणी, सिंध टीवी न्यूज़, जामशोरो।